भगत कबीर साहब चंदा चंदा बिगड़ियो कबीरा राम दुहाई सभी पढ़े बिगड़ियो कबीरा राम दुहाई। गुरु ग्रंथ साहब महाराज में घणन भक्तन जी बाणिया घणन भक्तन जी बाणिया सब जाओ घणन जी 15 भगतन जी बाणिया हे बाणी जेके भगत कबीर साहब जी चंदा बिगड़ियो कबीरा राम दुहाई साच भयो अन कत न जाई। भगत कबीर साहब बनारस की धरती ते पैदा थियन था। बनारस ते रहण वाला पुजारी हमेशा चंदा चंदा कबीर बिगड़जी वे वा कबीर बिगड़जी वे। पूजा जे लाए घटवत गालाए तो आरती लाए घटवत गालाए तो हलाए छा समझो तो नहीं। पर भगत कबीर साहब चए तो मां जेकी पूजा कनो न वो अंदरो कनो मां जेकी पूजा कनो अंदरो कनो छो तो जेको जो मां जो पूजा जेकर बारो जी करम तो ब्या जेकी अंदरो जी कंदा वो गालाइंदा सच वो गालाइंदा सच। मां सिर्फ बारो जी पूजा कया ए गालाया कूड़ बिने जी पाण में बनबी सासंग सदरा हाणे पुजारी जेके बारो जी पूजा कंदा हुया जेके भगत कबीर साहब को नफरत खाईंदा हुया वो छा चंदा हुया कबीर बिगड़जी वे वा कबीर बिगड़जी। भगत कबीर साहब चंदा हाँ मां बिगड़जी वे दुनिया वारो मां तां जे लाए बिगड़जी पर राम जे लाए सुधरी वे। हाय राम दुहाई हाई कार भगत कबीर बिगड़जी हो बिगड़ियो कबीरा बिगड़ियो कबीरा राम दुहाई। पर मां छो बिगड़ियो चंदा मां सच ते हलण शुरू कयो मां सच ते हलण शुरू कयो इंजे का दुनिया वारन के नथो वणा सतनाम वाहिगुरु। पर भगत कबीर साहब चंदा मां सां गडो गडो ॿुधो त सही केड़ी केड़ी शय बिगड़दी आहे बिगड़ी वई आहे छो त मां जॾी कोठी कर राम जो संग कयो मां बिगड़जी वियो दुनिया वारन जे लाए। हाणे राम जो संग आहे सचो दुनिया सच ॿुधण को लवाए थी। राम जो संग आहे सचो दुनिया सच ॿुधण को गुरेज करे थी परे भॼे थी इंजे करे मां हिननि खे नथो वणा। मां बिगड़जी वियो आहियां तॾहिं को बिगड़जी वियो आहियां जॾहिं को हुन राम सां परमात्मा सां संग कयो आहे। चवंदा सिर्फ़ु मां न आहियां बिगड़ियो मां सां गॾो गॾु दुनिया वारो ॿुधो कहिड़ी कहिड़ी शयूं बिगड़ियूं। चवंदा गंगा के संग सलता बिगड़ी गंगा के संग सब पढ़ियो सासंग जी गंगा के संग सलता बिगड़ी। गंगा हिकु पवित्र नदी मनी वई आहे जेकी वेंदे वेंदे ॿियनि नदियुनि सां बि गॾु थी वेंदी आहे। हिकिड़ी नदी निकिती अॻियो अची करे ॿी सां गॾु थी पाणी सां गॾु थी वियो त अॻिते उनजी बि गंगा वांगुरु पूजा थींदी आहे। चवंदा गंगा पवित्र नदी मनी वई आहे उनजो संग सलता कयो सलता बि बिगड़जी वई पंहिंजो रूप विञाए वेठी छा थी वई चयो आहे सलता बि थी वई गंगा सलता बि थी वई गंगा। गंगा के संग सलता बिगड़ी सो सलता गंगा हुई निबरी वो अॻिते हली करे गंगा थी वई। अॻिते चवंदा चंदन के संग तरवर बिगड़ियो चंदन के संग तरवर चइबो आहे आम वण खे। हिकु हूंदो आहे आम वण हिकु हूंदो आहे चंदन जो वण। चंदन जी लकड़ी में खुशबू हूंदी आहे तमामु महांगी हूंदी आहे उहा लकड़ी पर केॾी महिल छा थींदो चंदन जे वण सां गॾु ॿियूं लकड़ियूं बि ॿिया बि वण हूंदा आहिनि केॾी महिल गॾु उनजे संग में पोइ जेकी चंदन जी खुशबू हूंदी आहे न आम वण में बि अची वेंदी आहे आम वण में बि अची वेंदी आहे। जॾहिं उहो ई बाज़ार में वेंदो आहे न त चंदन जो मुल कंदो आहे हूंदो आम वण आहे पर छाजे करे मुल कई संग कई चंदन जो खुशबू अची वियसि संग चंदन जी इन जे करे बाज़ार में वियो त मुल करे वियो सतराम वाहिगुरु। अॻिते चवंदा मां बिगड़ियो न आहियां संगत में जेको जेको बिगड़ियो दुनिया वारो ॿुधो उहा कहिड़ी शइ पारस के संग तांबा बिगड़ियो पारस के संग पुराणे ज़माने पारस हिकु मणी ॿुधाई वई आहे जंहिं मणी जो इहो फ़ाइदो हूंदो आहे चवंदा आहिनि उहो कंहिं बि मेटेलिक धात सां लो स्टील ट्रामो तांबो चांदी इन्हनि सां जे अगरि टच थिए न संग करे न इनजो उनखे सोन बणाए छॾंदो उहो पारस छा बणाए छॾंदो छा बणाए छॾंदो सोन। चङो भलो तांबो हुयो पर जॾहिं खां वठी करे पारस जी संगत कई इहो बि बिगड़जी वियो पंहिंजो मुल विञाए वेठो। हाणे तांबे जो घणो मुल हूंदो वधि में 2,500 3,000 किलो संग कई पारस जो संग कई
पारस जो थी वियो सोन छा थियो सोन हाणे पंहिंजो मुल्ह विञाए वेठो 2-2.5 बाज़ार में विकिणिजे पियो पर हाणे थी वियो मुल्ह थी वियो सोन हाणे घणे में कांबो सतनाम वाहिगुरु तांबो 2.5-3 रुपए किलो जेकर पारस जो संग कई पंहिंजा पैसा विञाए वेठो जेको पंहिंजो मुल्ह पंहिंजो रेट विञाए वेठो थी वियो सोन सोन घणे तोलो आहे किलो न घणे तोलो आहे सतनाम चवंदा मासां गॾु गॾु कहिड़ी कहिड़ी शइ बिगड़ियूं कल वीचार रखणी हुई त भगत कबीर साहिब हिकिड़ो शब्द उच्चारण करण था हाणे इन शब्द खे ध्यान सां ॿुधजो चवंदा पहला पूत पछेरी माई पहला पूत पछेरी माई पहिरियों में पुट जायो बाद में बाज आई आहे पहिरियों में पुट जायो बाद में मां जाई गुर लागो चेले की पाई अॻे गुरु खे चेलो अची करे पेरे पवंदो हाणे गुरु वञी करे चेले खे पेरे पए थो सतराम वाहिगुरु एक अचंबो सुनो तुम भाई देखत सिंह चरावत गाई जल की मछली तरवर ब्याई जल की मछली पानी में अॻे मच्छी रहंदी हुई हाणे वञी करे वण ते वञी वेठी आहे तरवर चइबो आहे वण खे रही सघे थी मच्छी वण ते रही सघे थी अच्छा पहिरों में पुट जाए सघिजे थो बाद में मां जाए थी सघे थो सतनाम वाहिगुरु तलेरे वैसा ऊपर सूला तिसके पेड़ में लगे फल फूला कॾहिं ईअं थियो आहे त टारियूं हुजनि ज़मीन में ऐं वण जी जड़ हुजे आसमान में सतनाम वाहिगुरु चवंदा घोड़े चढ़ भैंस चरावन गाई घोड़े चढ़ भैंस चरावन गाई में निकिती आहे चरण जे लाइ में चरण सम्झंदा न चरण छा हूंदो आहे जॾहिं में जेको पालंदो आहे न उहो 50-100 में जेके हूंदियूं न सभिनि खे चराइण जे लाइ वठी वेंदो आहे सनानु कराए पोइ कुझु खाईंदियूं पीअंदियूं पोइ वापसि तबेले मोटी ईंदियूं आहिनि वाड़े मोटी ईंदियूं आहिनि पर हाणे भैंस छा करे थी घोड़े ते चढ़ी वेठी आहे हाणे घोड़ो खे चराइण जे लाइ वठी वियो आहे थी सघे थो ईअं सतनाम चवंदा घोड़े चढ़ भैंस चरावन जाही बार बैल गोन घर आई कहत कबीर जो एह पद बूझे चवंदा हे कबीर चढ़ वारो जे अगरि कोई इहे शयूं सम्झी वञे राम रमत तिस सभु कुझु सूझे राम रमत तिस सभु कुझु सूझे उनखे सभु शइ सम्झ अची वेंदी हाणे कहिड़ी कहिड़ी हाणे भगत कबीर साहिब जेकी बि शइ लिखी आहे न उहा सॼी उल्ट लिखी आहे सॼी उल्ट लिखी आहे पहला पूत पछेरी माई पहला पूत पछेरी माई